आई शान रिसालत मौला जाने बेखे ताकत ना है मालिक जो महबूब मोहम्मद कोने के का दूर नबी साई नूर वा हक नबी साई नूर वा हक नबी साई नूर वा हक नबी साई नूर वा हाँ नबी साई नूर वा हाँ नबी साई नूर वा मिटना नबी साई नूर वा सोना नबी साई नूर वा हाँ नबी साई नूर वा हाणे ॿुधो मोरे वारो मां चवां नबी साई नूर आ ऐं बर हक़ आहे हाणे तव्हां जी सदा ईंदी हक़ जी मां हथ मथे कंदो नबी साईं नूर आहे तव्हां चवंदो हक़ ठीक आहे हाँ हाणे लफ़्ज़ ॿुधजो साईं हक़ जी सदा ॿुधजो हाँ नबी साईं नूर वा अञा थोरो आवाज़ खे 2-3 फुट बुलंद करे नबी साईं नूर वा 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 हाँ 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 नबी साईं नूर वा सोना नबी साईं नूर वा साईं एजा साईं बुध जा तेरे महबूब करीम आमना जो लाल चंड के इशारो करे पियो चंड ब टुकर थी करे महबूब जे कदमने में अची ईद करे पियो हलो ज़बूत जो चंड टुकर थी के टिलतो ऐं सिज भी वापस आयो हो पत्थरन के बि मिठड़े मोहम्मद कलमो पाक पढ़ायो छो त रज़ा उन सुणे जिया मालिक के मंजूर नबी साईं नूर वा हक नबी साईं नूर वा हक नबी साईं नूर वा हक नबी साईं नूर वा हाँ 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 नबी साईं नूर वा सोना नबी साईं नूर वा लफ़्ज़ ॿुधो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ॿुधो आहे न पूरी कायनात में मशहूर हूंदो ऐं खुदा जो कसम जन मुंहिंजे आमना जे लाल खे ॾिठो पंहिंजे जाननि जा नज़रां ॾेई छॾिया छा लिखियो अथो हज़रत यूसुफ लाइ हूंदी हुई हिकिड़ी ज़ुलेखा दीवानी पर महबूब मोहम्मद खातिर हर दिल वा मस्तानी हुस्न हबीब करीम के मौला दई छड़ो भरपूर नबी साईं नूर वा हक नबी साईं नूर वा हक नबी साईं नूर वा हाँ 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 नबी साईं नूर वा नबी साईं नूर वा हाँ नबी साईं नूर वा हाँ नबी साईं नूर वा मिठड़ा नबी साईं नूर वा हाँ नबी साईं नूर वा